अस्सलामुअलैकुम नाज़रीन अॼु जी वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं अक्सा किंजर टिकटॉक तां केतिरा पैसा कमाए थी हुनजे अक्सा नालो कीअं रखियो त उहो तव्हांखे ॿुधायूं था। हुन खां पहिरियां अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा त अचो त तव्हांखे ॿुधायूं अक्सा जो नालो कीअं रखियो। लीना जो है वो मेरे बाबा की दादी का नाम था। बाबा मेरे बिजनेसमैन हैं, सारी ज़िंदगी उन्होंने बाहर गुजारी है। मेरी पैदाइश के 3-4 महीने बाद उन्होंने मुझे देखा तो उन्होंने मेरा नाम अक्सा रख दिया। त हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं अक्सा कंहिंसां शादी करण थी चाहे त वीडियो खे ॾिसंदा रहंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा चैनल खे सब्सक्राइब कंदा त अचो त तव्हांखे ॿुधायूं अक्सा जे ज़ुबानी हुन उहा कंहिंसां शादी करण थी चाहे हुनखे शादी जा ऑफर मिली विया आहिनि। खासकर किसी से शादी कर लूं तो दूसरों को क्या होगा। त तव्हां ॿुधो त अक्सा कंहिंसां शादी करणु चाहे हुनखे काफ़ी ऑफर मिलियूं था उहा ऐं इहो ई अॼु जो वीडियो तव्हांखे उमेद पसंदि आई हूंदी। टिकटॉक से कोई पैसे नहीं मिलते।